अदा साईं अचानक असांजी मुश्ताक अली अब्बासी जी मुलाक़ात थी, मुंहिंजे तॾिरे ते आयो, पोइ इहो शाइरनि जूं ॻाल्हियूं कढियईं। मूं चयो हिकिड़ी भला ॿोली असां बि तोखे ॿुधाए छॾियऊं, भरे छॾ। असांजी मोहबत बचपन खां वठी क़ुर करीम सां आई आहे ऐं हिन महिल मां 4-5 पीढ़ियूं पढ़ाए 90 वरनि जो पोहड़ो थियो, ॿुढड़ो थियो आहे। मुंहिंजी क़ुर करीम सां मुंहिंजे बचनि जी सभिनी जे ॿिया का बनी ॿारो न को पोख न राह न बनीअ वेसो न वापारु न धंधो। घर में असांखे सभिनी नंढनि वॾनि खे क़ुर करीम जे पढ़ण जी ॿोली आहे। पोइ इन क़ुर करीम जे मोहबत में अची करे मूं हीउ फ़क़ीर हिकिड़ो अलाह सां मालिक सां महिरबानी करे शेर लिखारायो। मूंखां जॾहिं पुछियो वियो त रातो का शइ काने का हीउ जहान वॾो आहे तुंहिंजो, सदाईं सफ़ेद पुछे में तोखे ॾिसूं था, तुंहिंजा बच्चा ॿार सभु परियां वतन घुमंदा, इहा तोसां महिरबानी को वापारु धंधो को काॾे को बिजनेस मुंहिंजो का शइ न आहे। असां वटि आहे त क़ुर करीम आहे। तव्हांजे घरनि में क़ुर करीम रखियो पियो आहे, अर्ज़ा कयो आहे, यादि रखिजो तव्हांजे घरनि में क़ुर करीम रखियो पियो आहे, जारनि में पियो आहे, को टंगड़नि में टंगियो पियो आहे। अड़े पढ़ो त कोन था पर उनखे छंझो बि कोन था, उनजी शेवा कोन था कयो। छो भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त शेवा कर समुंड जी जिथे जर वहे थो जाल, सवे वञी सीर में के माणक मोती लाल, जे मासो जुड़े माल त पूॼा रहे पुरथी। छा समुंड जेको आहे कराची जे परियां इन जे लाइ कोन चयो अथई ॾिजो, छा शेवा कर समुंड जी जर वहे थो जाल, जंहिंजो जर खुटण जो ई कोन्हे को, उहो छा आहे? इहो क़ुर करीम आहे। लोह महफ़ूज़ खां वठी त सरा ताईं इन जो जर ॻंढियल आहे। कहिड़े बि शहर में वेंदे, जंग में, बहर में, मिस्र में, मुल्तान में, ईरान में, अजम में, कोस्तान में, मिस्र में, जाॾे वञ ताॾे वञ त क़ुर जा चओ, झंगल जर भर में वेंदे क़ुर करीम जा तोखे वर्क मिलंदा। माना सॼी दुनिया जो समुंड आहे त क़ुर आहे। पोइ वरी साईं थो चए, छा थो चए? शेवा कर, इन जी गली वठि, इन सां मोहबत रख। शेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल, सवे वञी सीर में के माणक मोती लाल। अलिफ लाम मीम खां वठी समुंड जे तर में त टोबा टुबियूं आहिनि, सिपूं लभंदा आहिनि, पोइ उन मौजान मोती निकिरनि जेके बादशाह जे ताजनि में पवंदा आहिनि। पर हिन में समुंड में लालू उहे आहिनि, यासीन आहे, तबारा, अर्रहमान आहे, काफ़ा, अहिड़ियूं लालू पई थिए, मासो जुड़े बाल त पूॼारा पुरसी। रुगो हिकिड़े अखर यासीन शरीफ़ ते अमल करे विझी, बिस्मिल्लाह जे अखर ते अमल करे जे पुरसी वञी। पोइ मुंहिंजूं अॼु मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजा भाइर अड़ पढ़िया हुआ, अदा कीअं कयो? सुबुह जो उथो वुज़ू कयो, क़ुर खोलियो, सिट सिट रुगो रखंदो वञे, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम, 4-5 पना 2 पना 10 पना पढ़ी वरी निशानी करे वरी सुबुह जो पढ़। पोइ वरी पढ़ी छातीअ सां लाहे तूं हुन सां हवाल कर, अवाल कर। ओ मिठड़ा क़ुर करीम, तूं अलाह जो किताब आहे, लोह महफ़ूज़ खां आयल हुई, महबूब जे मदीने असांजे मथां नाज़िल थियो हुई। असांजी उम्मतनि जी मदद कर, तुंहिंजी मदद क़ुर करीम पाण ई कंदो। वरी साईं थो चए न, से पुॼारा पुरसिया, वाह मुर्शिद भिट धनी बादशाह सबक तुंहिंजो ॼण, से पुॼारा पुरसिया समुंड से जन, आंदाऊं अमी कुआं ज्योति जवाहिरन, लधाऊं लतीफ़ चई लालू से लारुन, कान्हे क़ीमत तन मुल महा को उनजो। हाय 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 हाय, जन गली वची क़ुर करीम जी शेवा कई, क़ुर करीम जी से पुरसी आहे, से पुॼारा पुरसिया समुंड सायो जन। के भिटाई साहिब छा, के कलंदर छा, के फ़क़ीर लोढ़ाई छा, त के सचल साईं छा, ख़ुदा के छा गुज़रिया छा, के गाजी छा, अलाह जा वलीअ बणिजी आहे। इन क़ुर खे झंगल में वेही पढ़ियऊं, सभु कुझु उते मिलंदो वञे पिए, इहो ई क़ुर। अड़े मुसलमानो, मुसलमानो, हीउ जल्दी उॾामण वारो किताबु आहे,
साईं मुर्शिद भिट धरी चई अल्लाह जो हुकुम चंबड़ी ॾिने क़ुर करीम खे से पूजारा पुर थिया सभिनी सेव जन जन क़ुर करीम सां गली वठी सेवा कई ख़िदमत कई उहे पुर थी विया आदव अमीक मां ज्योति जवाहर अमीक चयो आहे खूह खे खूह खां असां ज़मीन ते आहियूं खोटींदा आहियूं हेठो पाणी निकिरंदो आहे पर पाणी हेठां बि ज़मीन हूंदी आहे मथां आसमान आहे असां हेठि ज़मीन ते आहियूं असां विच खूह में धाराऊं पिया आदव अमीक चइबो आहे खूह खे अरबीअ में आदव अमीक मां ज्योति जवाहरनि लधाऊं लतीफ़ चए लालू से लारनि कान्हे क़ीमत तन मुल महाबो उनजो क़ुर करीम जे बेज बिस्मिल्लाह जो टुबको सॼी दुनिया जा खज़ाना कर कठे कर उन बेज बिस्मिल्लाह बराबरि कोन्हे एॾा खज़ाना पिया अथव तव्हांजे घर में तव्हां पढ़ो उथो वुज़ू कयो उन क़ुर करीम खे दिलि सां लाहियो ऐं उन सां जेकी घुरो अथव घुरो त फ़क़ीर बि चयो आहे त जन जो कुर्ब क़ुर सां से ॾुख कीन ॾिसनि दुखान कई पड़े दिलि सां त बकर में बीहनि आराफ़ में इंसाफ़ करे त शोरा में शुकुर कनि ताहा में तलब करे त कैफ़ में कुसनि यासीन में यकीन करे मुज़म्मिल में मरकनि यासीन में यकीन करे सां मुज़म्मिल में मरकनि अर्रहमान सां ओॾो थी त इलाफ़े में उथनि कुल या अयुल काफ़िरूर में कौल करे था नसरुल्लाह में निवनि तब्बत यदा में तबाह खे था झको करे बि झुकनि कुल हो अल्लाह अहद चई था वाहिद खे बि वणनि कुल आऊज़ बि रबिल फलक कुल आऊज़ बि रबिल फलक था बदर विसाल कनि हाणे सिद्दीक़ लॻ पुछा तन जिन जो इश्क जन जो कुर्ब क़ुर सां बसि इहा ई मुंहिंजो सबक़ु तव्हांखे मुंहिंजो जाथे करे पहुचायो शहर ॿुधो ऐं हीअ सम्झानी ॿुधो मुसलमान सुजाॻ थियो अरे रोज़ी छो न कुछारी अथई घुर क़ुर खां अरे कर्ज़ चढ़ी अथई घुर क़ुर खां कर्ज़ लाइ पढ़ क़ुर खे अरे औलाद साधु कोन्हे जेको पीउ भाउ खे ताना मेड़ा हुजे उन क़ुर खे छॾियो आहे तंहिंजे करे हिन महिल सुख ॻोल्हियो ज़िंदगीअ जो त क़ुर करीम रब जे कलाम खे चंबड़ी पोइ वाख दादा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।